शौर्य हाँ पापा। बेटा हिते केर बि कोन्हे ऐं लाइट ऐं पंखा चालू करे हली थो वञी। अरे पापा बंद करे ॾियो न। ए बेटा टीवी यो एसी रिमोट छो था फिटी कयो तव्हां ॿई घड़ी घड़ी? पापा असांखे हेॾो था न। बेटा उहो पैसनि सां ईंदो आहे, महांगो ईंदो आहे। पापा असांखे खेॾण। पापा अक्षु रिमोट वारी कार वठी आयो आहे, मूंखे बि खपे कीअं बि करे। बेटा तोखे ख़बर अथई पैसो वण ते थोड़ी उगंदो आहे। पापा पर तव्हां वटि त पैसा आहिनि न। बेटा पैसा आहिनि माना हिकिड़ो पीउ दुकान ते वञे या ॿाहिरि वञे कीअं पैसा कमाईंदो आहे तोखे ख़बर बि अथई। अच तोखे ॾेखाराईंदो। ॾिस